बाबा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा केर अदा मां ॻोठ ज़ंगेदा खां करां थो ज़ाहिद हुसैन जो नालो आहे। जी अदा मुंहिंजो पलाल 50,000 ते मां पलाल वरितो हो। ज़ैनब जो सौट ज़हीर अॼु हुनखे भाउ ॾेई वियो। तव्हां पाण ॾिठो अथसि? जी जी असां पाण मां रते दे हुउमि, मां बोह खणी हुउमि, मां वरी रोज़ी कंदो आहियां। पोइ होॾो मोटी आयुमि त भाउ हले पई। असांजे वॾेरे ॾे वियो चए मूंखां ग़लती में भाउ अची वई आहे। ग़लती मां भाउ अची विया। हा मां चए पंहिंजी बनी खे कांगड़ी खे ॼाण पियो। उतां भाउ मुंहिंजी टपी हिनजे पलाल खे लॻी आहे। जीअं चयो मां उहो ई कयां। हे त उहो ई मसइलो त न आहे जंहिंजो कल्ह राजूनी फ़ैसिलो बि थियो, चटी पई तव्हां फैसिलो असां क़ुर ते फैसिलो बि क़बूल करियासीं। जी सम्झो न, उहो अची असांजो साल माना हुन पूरो अची कयो आहे। असां मिसकिन आहियूं, असां पैसा भरियासीं, वरी मां रोज़ी कंदो आहियां बचनि जी। जी दा इहो हलो हलो वॾो असांजी जानकारी आहे। पोइ हुन वक़्तु फायर ब्रिगेड का पहुती, का पुलिस पहुती आहे? पुलिस खे अञा असां को बि इतला न ॾिनोसीं। जी कुझु बि न। हाणे असां पहुतासीं त अञा मां पहुतो ई सिजल थियां पोइ ॾेई अची घर पहुतुमि त इहो मां छॾे ॾिठो आहे। अच्छा नाले चयोसीं भाऊ वारनि खे, पोइ इहो तव्हां ॾे वधीक कालूं कयूंसीं। वधीक असां मिसकिन आहियूं, असांजो जेको इंसाफ़ थिए असां सफ़ा हिननि असांखे माना धोई छॾियो आहे। ठीकु आहे त एतिराज़ न हुजे त हीअ तव्हांजी रिकॉर्डिंग मां वायरल करे सघां थो? जी ठीकु आहे, भली तव्हां करे सघो। ओके दा महिरबानी। जो खाना मां पलाल वरितो 50,000 ते। ज़ैनब जो सौट ज़हीर ॼाणी वाणी अची असांजे पलाल खे बाद ॾेई कल्ह असां फ़ैसिलो कराए क़ुर ते ख़ैरु करे अॼु असां सां नाइजाज़ी करे वियो। असां ॿिंड खपे 2.5 लख जो पलाल साड़े हाणे वॾे वटि आयो आहे त मूंखां ग़लती थी आहे। पलाल साड़े हाणे ग़लती हिकु चवंदो त मुंहिंजी ग़लती थी आहे। असां इंसाफ़ कयो, असांखे हक़ु वठी ॾियो।